संगत ही वीडियो ठाण बाद मां काफ़ी कोशिश कई, लेकिन कम अज़ कम मूंखे त अल्फाज न मिलिया त मां हिन वीडियो खे कहिड़े नमूने तव्हां दोस्तनि जे साम्हूं पेश कयां। उन खां पोइ मां इन नतीजे ते पहुतुसि त मां सिर्फ़ु इहो इलाइक़ो तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं तव्हांखे सिर्फ़ु इन मामले जो थोरो तारुफ़ कराईंदुसि। वधीक कम अज़ कम मूं वटि त इन शइ जा अल्फाज कोन्हनि त मां कहिड़े हिसाब सां बयानु कयां। हीउ इलाइक़ो आहे जीअं बलोचिस्तान खां सिंध में माण्हू दाख़िल थिए थो, दुरेजी खां सिधो जीअं सिंध में माण्हू दाख़िल थिए थो त मां हिकु अजीब मंज़र ॾिठा। रोड जे ॿई पासा ॿार बीठा हुया जेके उतां जे इलाइक़े जे हालात जी अक्कासी पई कई। काफ़ी ॾींहं मां सोचियो त मां इन बाबति छा चवां, कंहिंखे चवां। कॾहिं बि मूंखे अल्फाज़नि साथ न ॾिनो, छो त इन तबाही जा ज़िम्मेदार असां सभु पाण आहियूं। इन स्टेज ते पहुचाइण में पंहिंजे नसलुनि खे असां सभिनि जो किरदारु आहे। इन में केरु बाजो कोन्हे, न मां जो आहियां न तव्हां जा हो। छो जो जंहिंजी जेतिरी हैसियत हुई, जेतिरी औकात हुई, उन पंहिंजी हैसियत मुताबिक़ बि कमु न कयो, हैसियत मुताबिक़ बि हक़ जो साथ न ॾिनो। अॼु असांजी सोणी सिंध जी हालात इहा आहे त असांजा मासूम जेके स्कूलनि में हुजणु खपनि, जंहिंजो मुस्तक़बिल रोशन हुजणु खपे, उहो मुस्तक़बिल तबाही जे किनारे ते न पर तबाह थी चुको आहे। इन खां वधीक तबाह छा थींदो। ही उहे मंज़र कैमरा जे सां रिकॉर्ड थिया जेके मां पंहिंजे अल्फाज़नि में बयानु नथो करे सघां, ऐं ही त सिर्फ़ु मुख़्तसर मां हिकु रिकॉर्डिंग तव्हांजे साम्हूं पेश कई आहे। कम अज़ कम 2-2.5 किलोमीटर जेके ॿार बीठल हुया उन्हनि जी त मां रिकॉर्डिंग न कई, लेकिन मजबूर थी मूंखे रिकॉर्डिंग करणी पई त असां केतिरी हद ताईं तबाह थी चुका आहियूं। ऐं जेकॾहिं अॼु बि असां सिंध जे नौजवान नख न खोली ऐं खोखलनि नारनि जे पुठियां हलियासीं त सिंध धरती खे तबाही खां केरु बि नथो बचाए सघे। छो त जेका तबाही असांखे ॾिसण में नथी अचे, लेकिन इहा तबाही अची चुकी है, इहा दाख़िल थी चुकी है। ऐं इन तबाही खां असां तॾहिं बची सघूं था जॾहिं अॼु असां नौजवान इहो वाइदो कयूं त अॼु खां पोइ पंहिंजी सिंध धरती लाइ कमु कंदासीं ऐं हर को पंहिंजे वसाहर सचाई ऐं ईमानदारी लगन सां पंहिंजी सिंध धरती लाइ पंहिंजूं कोशिशूं वठंदो त इंशाअल्लाह असां इन तबाही खां पंहिंजे ईंदड़ नसलुनि खां बचाए सघूं था।